पंचो मानो बे रेस के चो तो जो कम थी वेंदो ऐं पोड़ो भी तो वटि पुॼी वेंदो। ठीकु आहे पोइ मां हलां थो। हला भाई। चाचा न तो सोचे काॾे वियो आहे? अदा चाचा तो पहाड़ी खणी जमीन ते निकिरी वियो आहे ऐं जेको वण जी छांगाई करणी आहे। अरे तोखे हालातुनि जी ख़बर न आहे? तोहे तो चाचे खे वञणु छो ॾिनो? अदा चाचा खे मूं चयो त मां बि तव्हां सां गॾु हलां ऐं चाचा चए पियो त सालंग अचे उनखे ॿुधाए पोइ अचिजांइ। अॼु तूं चाचा खे ज़मीन ते न वञण ॾींहुं आहे छो जो अॼु सोर दरिया खान बि अचे थो। सोर छा सम्झंदो त बाबा खे कम ते मोकिले अथऊं। ठीकु आहे दा मां वञां त ज़मीन ते चाचा खे वठी अचां थो। चाचा खे जल्दी मोकिलिजां सोर पुॼी न वञे। मां चवां थो इज़त सां ॿुधायो न त थोड़ी सां गबा गबा करे छॾींदोमांव। अरे तूं मुंहिंजे नाले खां वाक़ुफ़ न आहे? अरे मुंहिंजे नाले खां जंग जा जानवर बि टिजंदा आहिनि। तूं कहिड़ी बाग जी मूड़ी आहे? तव्हां मूंखां बि वाक़ुफ़ न आहियो। मां सारंग जो चाचो आहियां। अरे सारंग जो बयाने वारे पैसनि जो छा सोचो अथई? पोइ कॾहिं हली जुआ जी जंग खेॾूं। मजिद हू पैसा ईअं सम्झ त सारंग वारनि जी अमानत आहे। उन्हनि पैसनि जो भुलिजी बि नालो न खणिजां। अदा पोइ ज़मीन ॾियण जो कहिड़ो फ़ाइदो? अदा बंदूक लॻे इन खेरे खे जे सॼो कम ई ख़राब करे छॾियो। अदा खेरे वारा कारीगर नांग आहिनि नांग जैन हमेशा पंहिंजनि खे ॾंगियो आहे। मजिद खेरे ते बि रहिस जो हथ आहे न त हू घणो वक़्तु पहिरियों घोटिजी वञे आहे जेके खेरे जा कम आहिनि। बोतार साईं इहो ई मस्त पोड़ो आहे न जंहिं तव्हांजे साम्हूं ॻाल्हाइण जी जुरत कई। हा गाज़ी हे उहो ई मस्त पोड़ो आहे। गाज़ी
इहो त ॿुधाए ईंदे वेंदे कंहिं तव्हांखे ॾिठो न आहे उतार साईं अहिड़नि ख़तरनि जो मां पाण खिलाड़ी आहियां अनाड़ी न आहियां कमदार हिन पोड़े खे अंदरि वञी बंदि करे हले गाज़ी हिन पोड़े जा मालिक किथे होश विञाए पहुची न वञनि तव्हां हितां निकिरण जी कयो हिनजो तव्हां कोई ॾिसी वसे ठीकु आहे पोइ तार असां हलूं था अलावाई सुठ सारंग महिरबानियूं महिरबानियूं सुठ जो ख़ैर आहे ख़ुशि आहियो तबियत सब ठीकु आहे सुठ ठीकु ठाक आहियो तव्हांजी दुआयूं आहिनि ख़ुशि हूंदे सुठ ख़ुशि हूंदे सुठ पर उहे बाबा नथा नज़र अचनि सुठ चाचा ज़मीन ते निकिरी वियो आहे अदा विया आहिनि छॾण लाइ सुठ तव्हां मानी जो हाल वाल सुठ मानी बि खाधी पर बाबा खे अचां थी एतो जल्दी चाचा वयो काॾे चलो भला अॻिना ॾिसां थो वञी चाचा काॾे यार अदा वारो को जल्दी को निकलने जी पर खैर ना है छा थियो आहे अदा लगे तो चाचा ना को मसलो थी पाए बाबा का कड़ो मसलो थी पियो अरे चाचा जी बारे पानी मिलिया है मुके लगे तो को चाचा के अगवा करे आए ना सोचे ना ये न थी लगे होश कर सोचे होश कर अदा हां छा काम कजे तू अंदर हथियार किया वार कर हटो पाणी ना मिली ओए खड़ा पर नहीं आंदा हटो अची वया आयो एतिरी देर काॾे विया हुए दा ज़मीन तू वापस अच पिया रस्ते में कमदार मिलियो चवे पियो त खेरे के रेस घुरायो आहे छा पियो चवे रेस जो वरी कहिड़ो कमु आहे अदा कम तो कोन ॿुधायई बस चवे पियो त चएसि उतां त जल्दी पहुची वञे तव्हां घर रहजो मां रेस सां मिली अचां थो को ज़रूरी कमु हूंदुसि बोले वाह ओ बडेरा उठो मुल्क के बाहर लगी वई है अन्या तू सुकून में सुतो पियो है अरे वॾा वरी छा थियो आहे अरे ने भागा गुलाब खान के हल के अगवा करे खणी वियो आहे ॾींहुं ॾिठे जो खणिजी वियो वॾी ॻाल्हि आहे नंढी या वॾी ॻाल्हि आहे हाली त वीचारो खमजी वियो अदा तूं हलजे भला काॾे हलजे अदा हली सारंग वारनि जे दुख में शरीक थियूं सुभाणे सारंग दुख न करे अकुल जा काबिर पाण खे हुननि सां फेरे वारनि या वॾेरा जे माण्हुनि के ॾिठो न सिधी बंदूक सीने वारी हणंदा चुप करे घर में वेही रहा मतां इहा ग़लती करी
भाऊ हितां को ओपरा माण्हू ॾिठई? भाऊ असांखे काई ख़बर न आहे। पर वक्त न वञा अचो। अच खैरा अच तोखे इन जे करे तकलीफ़ ॾिनी आहे त तो में कम पइजी वियो आहे। मोता साईं तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं? खैरा तोखे त ख़बर पइजी वई हूंदी त गुलाब खान अगवा थी वियो आहे। जी मोतार ख़बर त पइजी वई आहे, पर मां इहो बि ॼाणियां थो हुनखे अगवा कंहिं करायो आहे। खैरा तुंहिंजी सियाणप ते को बि शक न आहे, पर उन सारंग जा हर रस्ता बंदि करणा नी त जीअं हू पोड़े वटि न पहुची सघे। बाबा साईं तव्हांखे त ख़बर आहे खैरो अहिड़ा कम ख़ुशी सां कंदो आहे। मोता साईं सुभाणे तव्हां इहो ई ॿुधंदो त सारंग खैरे जॾहिं मारिजी वियो आहे। है ना इन जे में तुंहिंजो बि फ़ाइदो आहे, छो जो सारंग रे तुंहिंजा ई प्लान रहियल आहिनि। सुंदर प्लान पुराणा न आहिनि थींदा, हाणे सारंग बि पितंग जो फाथल आहे। हाणे सारंग खां प्लान वठण में मज़ो ईंदो। इते रखेस न खैरा इहो ई वक़्तु अथई बाबा, इहो वक़्तु मिञाई न वरी अहिड़ो वक़्तु न मिलंदुई। अरे ॾियो ख़बर काथे पेर बि लॻो या को आवाज़ ॿुधण में आयो? ना पूरो इलाइक़ो ॻोल्हियो आहे पर किथे पेर ई नथो लॻे। छोट सारंग बाबा हिते न आहे, लॻे थो बाबा खे हितां कढी आन। हा सोट जंहिं चाचा खे अगवा कयो आहे उहे चाचा खे हिते कोन रखंदा, हू किथे महफ़ूज़ जॻह ते रखंदा जेका असांजी पहुच खां परे आहे। तो छोट पाण ख़ामोश थी वेही रहूं? न सोट ज़मीन आसमान हिकु करे चाचा खे ॻोल्हे लहंदासीं। चाचा साईं खे ज़ालिमनि जे रहम करम ते नथा करे छॾूं। गोर काॾे निकिरी पियो आहीं? तेरा असीं होटल ते वञूं पिया, घर वेही वेही तंग थी वियासीं। अरे छो मौत मौत कंदा वधायो? तव्हांखे ख़बर त हूंदी न त गुलाब अगवा थी वियो आहे ऐं सारंग होश में न आहे, किथे कावड़ तव्हां बि न कढे। बस करा सारंग का न डिजार, सारंग एॾो मुड़ुस माण्हू न आहे जो पंहिंजी कावर असां मां कढे। हा खैरा हाणे सारंग वारनि खां कोन रिंदासीं, असां सारंग जा दुश्मन न आहियूं। जेके सारंग जा दुश्मन आहिनि वरी उन्हनि खे बंदूक हणे। अरे सारंग खे एतिरो चङो मत न सम्झो, देरि न कंदो वे बाप खां झटे वेंदो वे। वञो वञी घर मरो। छोट ख़बर न आहे बाबा कहिड़े हाल में हूंदो ऐं ज़ालिमनि बाबा ते लाइ कहिड़ो ज़ुल्म कयो हूंदो। मूंखे कसम आहे चाचा जी इज़त जो, मां उन्हनि ज़ालिमनि खे कॾहिं बि कोन माफ़ कंदुमि जंहिं चाचा खे अगवा कयो आहे। तव्हां छा था सम्झो? चाचा खे अगवा करण वारा के था थी सघनि? करो मुंहिंजो सभिनि ते शक आहे, पोइ भली वॾेरो हुजे या ख़ैर हुजे या वरी हुजनि कोर वारा। छोट तो उन्हनि खे एतिरी मोहलत छो ॾिनी थी? हाणे मोहलत कंहिंखे बि कोन ॾिबी सोट, हाणे कुआरी जो जवाब बंदूक सां ॾियणो पवंदो। तव्हां तयारी करे छॾियो। पोइ असांजे लाइ छा हुकुम आहे? हरू वञी तव्हां कंदा जी जांच कयो, वो किथे रहे थो ऐं कहिड़े टाइम रस्ते बंगले ते वञे थो ऐं कहिड़े टाइम ज़मीन ते निकिरे थो। पहिरियों हथ कंदा में विझूं था,
बाकी जो मारो बाद में। वडेरा बाराम खाने तू सुठो ना है क्यों मुखे अगवा कराए तू पंहिंजे मौत के दावत ॾिनी आहे। बुढ़ा तोखे तो पंहिंजी औकात जी ख़बर पइजी वई। ॿारनि खे मां बि माफ़ कोन कंदुसि। वडेरा तू सारे के माफ़ कर या न कर हाणे मां तोखे माफ़ कोन कंदुसि। तोखे सिधियूं गोलियूं सीने में हणंदुसि। तू मूंखे गोलियूं तॾहिं हणंदे जॾहिं तू हितां ज़िंदा वेंदे। अरे हितां त तुंहिंजो लाश वेंदो लाश। ओए तू मूंखे मारे छॾ इन खां पहिरियां सारंग हिते पहुचे मुंहिंजी जॻह ते तोखे ॿधे उन खां पहिरियां मूंखे मारे छॾ। तोखे त ज़रूर मारींदुसि पर ईअं न मारींदुसि। हिकु धक सां ॿ शिकार कंदुसि। जेके जीअरा हूंदा न उहे ॾिसंदा त हिकु धक सां ॿ शिकार कीअं थींदा नी। काली हरण जी तयारी की दे त बावल लगे तो अधे वडे के दफना जो प्रोग्राम था है। अद में अज सारन का सब प्लान पूरा करना है। अदा तवा डाडी देर कई यो कम तवा के सबसे पहला काम घुरजिया। हाणे वधिक देर न कंदासी अचो। बेखबर कमदार को तो मिलियो क्या कौन। अदा मां वडेरे जे हारन सां मिली आयो आहियां ऐं उहे चवनि पिया जे कमदार आयो त शाम जे टाइम ईंदो। कमीने जी हयाती वधल आहे। छोट कमदार आखिर असां खां केतिरो लिकंदो जत आयो सॼो खून ई चूसे छॾींदोसां। अचो हलूं था अॼु हर हाल में कमदार खे ॻोल्हे हथ करणो आहे ऐं उनखे अगवा करे खणी हलंदासीं। अचो कमदार हाल अहवाल का नई खुशखबरी नथो ॿुधाए। होता रे खबरूं कहिड़ियूं तव्हां त सारे की करे मस्त उठ के मुंझाए छॾियो आहे। हाणे हू सॼे ॾींहुं पंहिंजे चाचे जे ॻोल्हा में आहे। कमदार हाणे पियो पंहिंजे चाचा खे ॻोल्हींदो हुते। सारंग खे हाणे पंहिंजे चाचा जो लाश मिलंदो। हू भली जेतिरी बि कोशिश करे छो जो सारंग जे चाचे मुंहिंजे फ़ैसिले खे न मञियो आहे। आज खेरे खतरनाक कौन बची सकते हैं। हेरा तुझी मुसाइती दुश्मनी न हुई जो तू मुझे रास्ता रोक रही है। पोए हाने भी मुकाबलो कजो। ये खेरे सां जेको बि थींदो आहे उन्ही जी हयात खे दाव बना थींदो आहे। निकलो अज इन लाइ एतिरो काफ़ी आहे। ना असांखे न रोक। आदा अज सारंग के छठी जो खीर याद ॾियणो आहे। अजायो पंहिंजो भाउ जन हेरा तोखे चयो न त भी मुकाबलो कजां करे त भगवानी। हलो
वालेकुम सलाम। हाँ बशीर कहिड़ी ख़बरूं आहिनि मुल्क जान जूं? भला जंहिं पोड़े खे पाण अगवा कयोसीं न उन जा मालिक ॾींहुं राति हिकु कई बीठा आहिनि। पोड़े खे ॻोल्हींदा वेठा आहिनि ॾींहुं राति। बशीर ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पवंदा, पोइ बि पोड़ो ॻोल्हींदा आहिनि। वॾा हिकु ॿी बि ख़बर आहे। बशीर ॿुधा न सारंग ऐं खेरे वारनि जे विच में हथियारनि जो मुक़ाबिलो थियो आहे वॾा, जंहिंमें खेरे पंहिंजी जान बचाई। लॻे थो पोड़े जा छोरा को वॾा मुड़ुस माण्हू आहिनि जो खेरे जहिड़े खिलाड़ी खे बि मुंहुं ॾिनियूं अचनि था।